बेवा औरत पारां पुटनि जे ॾाढ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ जुमो नारे जो वासण बेवा औरत जन्नत ख़ातून ज़ाल मरहूम पाकर अली चांडियो पंहिंजे वेगन पुटनि ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतजाज कयो। उन मौक़े ते उन दाहींदे चयो त पुट रमज़ान चांडियो ऐं दामन चांडियो मुड़िस जे मरूसी मिल्कियत मां हिसो घुरण तां ॾमरजी सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए घर मां कढी बेदख़ल करे छॾियो आहे। उन वधीक चयो त मरहूम मुड़िस पाकर अली चांडियो जे मरोसी 45 एकड़ ज़रई ज़मीन आहे जंहिंमें 4 घर ठहियल आहिनि ऐं ॿी अलॻि मिल्कियत आहे जंहिंमां हिसो घुरण जी ॻाल्हि कई त पुटनि मूं मथां तशद्दुद जो निशानो बणायो आहे। हुन चयो त आऊं मिसकीन बेवा आहियां, मूंखे न्याणी जो औलाद आहे। पाक किताब वास्ते धमकियूं ॾींदड़ पुट दामन चांडियो जेको पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। हिन आईडी सिंध DIG हैदराबाद SSP दातू ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां धुरियुनि खां घुर कई आहे त पंहिंजे मुड़िस जे मरूसी मिल्कियत मां हिसो ॾेई इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में मां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदसि।